नाज़रीन, इन जदीद दौर में कंप्यूटर अचण खां पोइ ख़ूबसूरत साज़ बेंज जो रुझान ॾींहों ॾींहुं घटिजंदो पियो वञे। पर हिन जदीद दौर में बि झूनो बेंज नवाज़ चाचो अली ॾिनो पंहिंजे फ़न सां निभाईंदो पियो अचे। रिपोर्ट करे रहियो आहे जाम नवाज़री मां मोतीराम। इन जदीद दौर में कंप्यूटर सिस्टम अचण खां पोइ बींजे जो रुझान घटिजी वियो आहे। इन जदीद दौर में बींजो साज़ पंहिंजो मट पाण आहे। चाचो अली ॾिनो 10 सालनि जी ॼमार खां बींजो वॼाईंदो पियो अचे। 56 साल थी विया आहिनि पर अॼु बि चाचे खे बेंजो मास्टर सॾियो वेंदो आहे। मूंखे तक़रीबन माना ही 56 साल थिया आहिनि वॼाईंदे, जंहिंमें ईअं सम्झो 65 65 साल असांजी उमिरि आहे। हींअर 10 साल असांजी उमिरि हुई, 56 साल वॼाईंदे थिया आहिनि बाबू। एतिरा काफ़ी इनाम खयां इहा ॻाल्हि कोन्हे। अवार्ड बि खयां बाबा खे चवां, ॿाहिरि मुल्कनि में एतिरा खयां शुक्र आहे। उहे अंदाज़ा खयां अवार्ड बि खयां। बाबा असांखे बचपन खां वठी शौक़ु हुयो, पर तक़रीबन थी विया आहिनि 30-35 साल थी विया आहिनि वॼाईंदे। हिन में साईं 32 सुर आहिनि। क्यों त हींअर कंप्यूटर जो दौरु अची वियो आहे। अहिड़े साज़नि जो कुझु वैल्यू घटि थी वियो आहे। असां अपील इहा था कयूं त माना अहिड़े साज़नि खे बाजो आहे या बेंजो आहे, हिननि खे कुझु अहमियत ॾियो वञे। त हीअ सिंध जो सखावत साज़ आहे, त हीअ नालो सिंध जो रोशन थी वञे। सकावती साज़नि जो रुझान ॾींहों ॾींहुं घटि थींदो पियो वञे। सरकार खे घुर्जे त अहिड़े साज़नि जी हथी वठराए त जीअं सिंध जो नालो रोशन थी सघे। कैमरामैन इब्राहिम मेहर सां गॾु मोतीराम, आवाज़ टीवी न्यूज़, जाम नवाज़ अली।